सिंधी अदब जी दुनिया में भलीकार दोस्तों शामिल क्यों था खलील जिब्रान जी एक निहायत खूबसूरत तहरीर ज़िंदगी छा आहे जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे यूसुफ सिंधी। मां मुंहुं ऊंधाईअ में आकाश सां सीनो साईंदड़ पहाड़ जी पाड़ वटि माथीअ में घुमी फिरी रहियो हुउसि। चौधारी चुपचाप हुई, अलबत्ता कॾहिं कंहिं झंगली पखीअ जी लात ऊंधाईअ जी लहरुनि तां तरंदी अची मुंहिंजे कननि सां टकराए थी। थोरी देरि गुज़री, भेज भिनी प्रभात पाण पिसायो ऐं सभागो सुबुह होरियां होरियां कर खणण लॻो। पखी पखण मिरूं ऐं पसन भांत भांत जूं लातियूं लवण लॻा ऐं पहाड़नि जे सीने तां वहंदड़ नदी जे आबशार मां आलाप उथिया। ज़िंदगी छा आहे? ऐश इशरत न, ज़िंदगी त फ़क़त मक़सद ऐं उन जी उमंग जो नालो आहे। मौत छा आहे? फना ऐं नाबूदी न, मौत त छड़ो मक़सद खां मायूसी ऐं निरासाई जो ॿियो नालो आहे। फ़ैलसोफ़ केरु आहे? जो फ़लसफ़ी ॻाल्हियूं करे न, बल्कि जो फ़लसफ़े जी लिकियल राज़नि खे ॼाणंदो आहे। वॾो केरु आहे? जो वॾे उहिदे ते हुजे न, वॾाई त उन लाइ आहे जो उहिदे खे ठुकराईंदो हुजे। शरीफ़ केरु आहे? जंहिंजो वक़्तु बाला हुजे न, घणाई शरीफ़ क़िस्मत जा मारियल हूंदा आहिनि। किरियल केरु आहे? जो क़ैद में क़ाबू हुजे न, हथखड़ियूं त कंहिं वक़्तु गुलनि जे हारनि खां बि वधीक उत्तम ऐं आला थींदियूं आहिनि। जहन्नम छा आहे? अज़ाबनि जो घर न, जहन्नम त मोहब्बत खां ख़ाली दिलि जो नालो आहे। टूंगर केरु आहे? शाहूकार ऐं मालदार न, घणाई ग़रीब दिलि जा गनी हूंदा आहिनि। मोहताज केरु आहे? ज़रूरतमंद न, घणाई दुनियादार माल जा मोहताज थींदा आहिनि। आज़ादी छा आहे? हिकु नेमत न, आज़ादी त हिकु बहितरीन ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। ग़ुलामी छा आहे? हिकु लानत न, ग़ुलामी त हिकु बहितरीन ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। बुलंद केरु आहे? जो बुलंदीअ जूं ॻाल्हियूं करे न, बुलंद त उहो आहे जंहिंमें न्याज़ निवड़त ऐं नेठाई हुजे। बुज़दिल केरु आहे? जो ड्रेजू हुजे न, जो किरियल ज़िंदगीअ खे इज़त वारे मौत ते तरजीह ॾींदो हुजे। बहादुर केरु आहे? जो ताक़तवर आहे न, जो शींहं जी हिकु ॾींहं जी ज़िंदगीअ खे गिदड़ जे 100 सालनि जी ज़िंदगीअ ते तरजीह ॾे। गुनाहगार केरु आहे? जो गुनाह करे न, जो गुनाह करे पिशेमानी ज़ाहिर न करे। बदकार केरु आहे? जो बुरा कम करे न, बल्कि जो बुराई जी तालीम ऐं तरगीब ॾे।